जो तवा के फजल मिले, अल्लाह पाक जी का रहमत का बरकत को एहसान अजीम तवा के नसीब थिए तो उन जो खूब चर्चो करो, उन जो जिक्र करो बतौरे तकब्बुर वडाई न बतौरे तशक्कुर। मालिक तुझी मेहरबानी जो तो मुखे ये नेमत अता फरमाई। प्यारा मुसलमान भाईरो, महबूबन करीमन अलैहि सलातो सलाम जी आदत करीमा हुई। पान करीम अलैहि सलातो सलाम के जने का नेमत मिलंदी त अल्लाह जा महबूब हद का ज्यादा शुक्रानो अदा कंदा। हदीस पाक में आयो जने नबी पाक अलैहि सलातो सलाम जे मथा अल्लाह तबारक व ताला जी जात बा बरकात वैया के नाज़िल फरमायो। जिब्रील अमीन आयो अचे अर्ज कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह इन्नल्लाह यक़ूलु, ऐ मुझा प्यारा महबूब अल्लाह ताला जी जात बा बरकात इरशाद फरमाए, मन सल्ला अलैहि वाहिदन सल्लल्लाहु अलैहि अशर मर्रात। ऐ मुझा प्यारा महबूब अल्लाह ताला जी जात बा बरकात फरमायो आ, मुझा महबूब मो तुझो इहो मकाम कयो आ, तोखे इहो शान ॾिनो आ जॾहिं तुझो को गुनाहगार उम्मती तो मदीने वारे मीर जे मथा हिक मरतबो सलात पढ़ंदो आ, अल्लाह ताला जी जात बा बरकात उन ते 10 रहमतूं नाज़िल कंदो आहे। अल्लाह पाक उन जा 10 दर्जात बुलंद फरमाइंदो आ। जिया जो जिब्रील यो पैगाम ॾिनो आ, मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम डायरेक्ट सजदे में हलावा कान यसजुदु सुजूदन तवीला। अल्लाह जा महबूब एडे त लंबे सजदे में हला वया, एडो तटको पान करीमन सजदो कयो आ जो सहाबे चवण लगा असां इं समझो त महबूब अल्लाह जे बारगाह में हलियो वियो आहे। असां समझो त महबूबन जो ज़ाहिरी वसान ते वफ़ात करे वियो। एडो लंबो सजदो असहाबन जो इहो गुमान कयो त पोइ वो सजदो को 5 मिनट या 8 मिनट जो कोन हूंदो। यकीनन वो एडो डिगो सजदो अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो आ। ओ मुझा प्यारा दोस्तो असहाब सगोरा सोचण लगा त मदीने वारे मीर जो शायद दम परवास थी वयो आ। अल्लाह जा महबूब करीम अल्लाह जे दरबार में हलिया वया। ओ मुझा प्यारा दोस्तो जे वक्त में मुझे मदीने वारे मीर कद मुबारक मथे खयो पंहिंजे असहाबन के फरमायो, ऐ मुझा गुलामो अवां के मुबारक हुजे, अज अल्लाह पाक मुंजी उम्मत ते एहसान अजीम कयो आहे। एहसान अल्लाह जा ॿिया भी आहिनि पर पाण फरमायूं अज एहसान अजीम अल्लाह ताला कयो आहे। या रसूल अल्लाह एहसान केड़ो आ? मुझे महबूब फरमायो मुझे मथा सलात मुझे मथा दुरूद जेको भी उम्मती पढ़ंदो आ अल्लाह पाक उन ते 10 दर रहमतूं नाज़िल फरमाइंदो आ। ओ मुझा दोस्तो इहो भी आलमन सगोरन जो चवण आ 10 रहमतूं त सुभान अल्लाह, पर जंहिंजे मथा अल्लाह पाक जे हिक भी रहमत थींदी रब करीम उन ते दोज़ख जे बाहे हराम कंदो आहे। सुभान अल्लाह। हिकड़ी अल्लाह जी रहम जी निगाह थी वने तो माण्हू जन्नती आहे। ऐं ॿियो जॾहिं जिब्रील अमीन आयो मदीने वारे साईं के अर्ज की या रसूल अल्लाह क़यामत जे ॾियारे रब तो फरमाए तुंहिंजी उम्मत मां 70,000 गुनाहगार जिनजे मता जहन्नम वाजिब होंदो मां रब उन्हनि के बगैर हिसाब जे जन्नत ॾींदुसि। महबूब करीम चयो शुक्र अल्हम्दुलिल्लाह
जो तो हुकुम आ न जे तंग दस्ती अचे तो सब्र करणो आ, जे नेमत मिले तो शुक्र करणो आहे। साबिरीन जो ठिकाणो भी जन्नत आहे तो शाकिरीन जो ठिकाणो भी जन्नत आहे। मुंहिंजा दोस्त अल्लाह जो वॾियूं नेमतूं आहिनि, इंसान जे शुमार करे न। मूंखे यादि आहे 2006 में असांजी दस्तार बंदी थी, उलमा जी भी थी, हाफिज़न जी भी थी हुई। पो मदरसे जो दस्तूर मलीर वारे जो इहो आहे जो दस्तार जे वरी पो महीने खां बाद में वरी शागिर्द उस्तादनि सां मिलण वेंदा। असीं वियासीं, हिकिड़ो हाफ़िज़ साहब पढ़ंदो हो, दस्तार हुनजी असां सां गॾु थी, पर शोबे हिफ़्ज़ में हाफ़िज़ हो, वीचारो नाबीन हो। तो असां जो वेठा हुनजा लफ़्ज़ अॼु बि मुंहिंजे कननि में गूंजंदा। वेठा क़िबला साईं जान अहले सुन्नत, पहचान अहले सुन्नत क़िबला से मुफ्ती मोहम्मद जान हाल अहवाल पुछा पे, तो उन हाफ़िज़ साहब अचो, क़िबला मां आयो आहियां तव्हां खां दुआ वठण जे लाइ। तो साईं फरमायो बतौर खुश तबी पाण फरमायो, हाफ़िज़ साहब हाणे तुंहिंजी दस्तार थी वई आहे, हाणे तूं चवंदे त मुंहिंजे लाइ शादी जी दुआ करियो। उन वक्त में उन हाफ़िज़ साहब चयो, क़िबला ऐं शादी जी दुआ कोन थो करियां, मुंहिंजे लाइ इहा दुआ करियो जंहिं मां खे अम्मा अम्मा चवंदो आहियां, उन मां जो मूं अञा ताईं चेहरो कोन ॾिठो। वकील का नाबी न हो जी सोना, जंहिं मां खे अम्मा अम्मा चवंदो आहियां, उन मां जो मूं अञा चेहरो कोन ॾिठो आहे। हुन जॾहिं इहा ॻाल्हि कई, यकीन ॼाणियो त हज़रत उस्ताद साहब दामत बरकातुहुल आलिया जे अखियुनि मां बेइख्तियार उड़क किरी पिया। पाण पोइ असांखे मुखातिब थी फरमाए त मौलवियो, हमेशा जॾहिं नेमत इंसान वटि हूंदी आहे तॾहिं क़दुरु कोन हूंदो आहे, जॾहिं नेमत वेंदी आहे पोइ अहसास थींदो आहे, पोइ क़दुरु थींदो आहे। अखियुनि जो क़दुरु पुछणो आहे, उन खां पुछ जंहिंजो अखियूं न आहिनि। पेरनि जो क़दुरु पुछणो आहे, मोहम्मद हसन खां पुछ। साईं मोहम्मद नवाज़ बि अचे त वीचारो जुती पाए कोन, तो अल्लाह जी रज़ा ते राज़ी आहे, पर ज़ाहिर आहे इंसान आहे, हिन जी बि इहा तमन्ना हूंदी, हिन जी बि इहा ख़्वाहिश हूंदी त पंहिंजे पेरनि ते हलां, ऐं पेरनि ते हलां हा, ऐं माज़ूर आहियां। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो, त अल्लाह तबारक व ताला जी ज़ात बाबरकात जेके नेमतूं ॾिनियूं आहिनि, उन नेमत जो शुक्र अदा करण मुस्तहब अमल आहे। सुन्नत आहे ज़बान सां अदा करण, ऐं नमाज या सजदे जी सूरत में मुस्तहब अमल आहे। इमाम शाफ़ी जे मज़हब में सुन्नत आहे, लेकिन इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमाए तो सुन्नत ना है, मुस्तहब आहे। जो सोना जेकर सुन्नत पाण फरमाए, जेकर सुन्नत माण्हू चए तो त माण्हू पोइ त मस्जिद मां ॿाहिरि ई कोन निकिरी सघंदो। साखण बि अल्लाह जी रहमत नेमत आहे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, आवाज़ ॿुधण बि अल्लाह जी रहमत ऐं नेमत आहे। इंसान जे मथां 24 कलाक में अल्लाह ताला जो रहमतों बरकतों नाज़िल थींदियूं आहिनि, पोइ त हर वक़्तु सजदो ई सजदो करणो पवंदो आहे। ओ मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो, पर हर वक़्तु ज़ुबान सां अल्लाह पाक जो शुक्रियो अदा कयो वञे। मुंहिंजा मालिक तुंहिंजा करम एहसान, बेटा ईसा फरमाईंदो आहे, थोरनि ते थोरा मूं ते मारू वॾनि जा, थर में वारे थोरड़े तंहिंखां बि घणे रड़ा, हे भलायूं भेरा मां घणे गणी दस केतरा। मदीने जे साईं ज़बान सां शुक्र अदा कयो, या अल्लाह तुंहिंजी महिरबानी मुंहिंजी उम्मत जा 70,000 उहे गुनाहगार जिन ते जनम जी बाए वाजिब हूंदी, जनम जो अज़ाब लाज़िम हूंदो, ऐं मुंहिंजा मालिक मिठा उन्हनि खे तूं जन्नत में मोकिले रहियो आहीं। मुंहिंजा करीम तुंहिंजी महिरबानी। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो, अञा हबीब पाक उते वेठा हा त जिब्रील अमीन
लेन आयो। अर्ज कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, अल्लाह पाक तो फरमाए मुझा महबूबा ये सिर्फ तुझा 70,000 उम्मती उवे जहन्नम का बगैर हिसाब किताब जे आजाद कोन थींदा। मां इन्हनि जो तादाद वधायो वा ये 70,000 हर हिक पान सां गॾु 70,000 जन्नमिन के वठी जन्नत में दाखिल थींदो। जॾहिं इहा बिशारत मुबारक मिली आ तॾहिं बि अल्लाह जे महबूब तमाम ढिघो सजदो कयो आहे। सुभान अल्लाह। शुक्राने जे तौर पर आमना जे लाल अल्लाह जी बारगाह में सर्ब सुजूद थिया। मुझा दोस्त त अल्लाह जी का नेमत मिले उन जो शुक्र अदा करण सां उन नेमत में इजाफो थींदो आहे। कुरान करीम में अल्लाह ताला फरमायो तो मुझा बानो जेकर तवी चाहियो था असां जे मथां अल्लाह जो करम ऐं रहमत ऐं बरकत हर वक्त नाज़िल थिए त पोइ मुंहिंजी नेमतुनि ते शुक्र अदा कंदा। जेतिरो शुक्र अदा कंदा ओतिरो अवां जे मथां रब करीम जी ज़ात बाबरकात जे नेमतुनि जी पालोट थींदी। अल्लाह जो नेमतूं वधंदियूं, बरकतूं नाज़िल थींदियूं। मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो त जेको घर आहे इहो घर बि अल्लाह जी अज़ीम नेमत आहे, अजीम नेमत आहे। मोहम्मद हसनैन साहब ऐं उन जा चाचा जिन जे कोशिश ऐं मेहनत सां ये घर बनियो आहे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात उन्हनि खे दारनि जो बरकतूं ऐं सादतूं नसीब फरमाए। मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो अमूमन थींदो ईअं आहे असां मुस्लमाननि खे जॾहिं का ख़ुशी मिलंदी आहे असां रब खे विसारे छॾींदा आहियूं। पोइ दोस्त यादि कंदा आहियूं जे ॾिसो शादी थींदी आहे अज़ीज करीब मिट माइट सभु गॾु पोइ दोल पोइ दमामा पोइ अल्लाह तूं माफ़ करे छा छा थींदो आहे। तव्हां वटि तव्हांजो सिस्टम घटि आहे, असां वटि तौबा आहे। अल्लाह माण्हू सुम्ही कोन सघंदो आहे। हाणे जे चओ त चवंदा इहे असांजी ख़ुशी में जलन था, हिनखे जलस थी थिए, हिनखे बाहि थी चढ़े। भाई बाहि कोन थी चढ़े त कुझु आवाज़ त घटि करो, एतिरो इको साउंड लॻाए वेठा हूंदा राति जो 2-2 लॻे थी। हाणे आऊं त हुनखे चई कोन थो सघां। आऊं जे हुनखे चवां त चवंदा तूं जलसनि में सॼी राति वाइज़ करींदो तॾहिं माण्हू जूं निंडूं कोन थियूं ख़राब थी। असांजे पुट जी शादी थिए थी असीं 2 गाना वॼाया तुंहिंजी निंड थी ख़राब थी। प्यारा दोस्तो अमूमन ईअं थींदो आहे असां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात खे विसारे छॾींदा आहियूं जॾहिं नेमत मिलंदी आहे। जॾहिं त नेमत ॾियण वारो केरु आहे? मुंहिंजो रब्बुल आलमीन आहे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो उन करीम जूं कहिड़ियूं नेमतूं गणे गणजन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। ऐ मुंहिंजा बानो जेके मां रब करीम तव्हां जे मथां इनाम इकराम फरमाया, जेके महिरबानियूं फरमायो, अगर तव्हां उन्हनि इनामनि खे ॻणण चाहींदो, अगर शुमार करण चाहींदो अवां शुमार कोन करे सघंदा। पर मुंहिंजा बानो अगर तव्हां मूंखे राज़ी करण चाहियो था, मूं रब करीम जी रहमत हासिल करण चाहियो था त पोइ शाकिर बाना छो, साबिर बाना छो, छो त शाकिरनि जो बि ठिकाणो जन्नत आहे त साबिरनि जो ठिकाणो बि जन्नत आहे। हज़रत महबूब सुभानी सोनी अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि हिकिड़ो माण्हू आयो। अर्ज़ के सुण शुक्र माण्हू कॾहिं अदा करे? पाण फरमायो हर हाल में शुक्र अदा करणु खपजे। अर्ज़ के सोना पोइ जेकॾहिं का नेमत अहिड़ी नज़र न अचे त पोइ कीअं शुक्र अदा कजे? हज़रत महबूब सुभानी फरमायो अदा अगर तुंहिंजो घर आहे त पोइ तूं पाण खां हेठि ॾिसंदो कर, उन माण्हूअ ॾे बि निहार जंहिंजो पंहिंजो घर न आहे, किराए जे घर में रहंदो आहे। अगर तूं सेहतमंद आहीं त कॾहिं बीमार ॾे बि निगाह कंदो कर। अगर तूं अमीर आहीं त कॾहिं ग़रीब ते बि निगाह कंदो कर। हुन ग़रीब जो कीअं
कीअं तंग दस्ती सां वक्त गुज़रंदो वा, हुन बीमार जो कीअं वक्त गुज़रंदो आहे, हुन बेघर जो कीअं वक्त गुज़रंदो वा। जॾहिं तो पाण खां हेठि ते निगाह कंदे त खुद ब खुद तो में अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे नेमत जे शुक्र अदा करण जो जज्बो पैदा थींदो। पोइ जेको बानो जीअं जीअं शुक्र कंदो वा, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात उन ते अञा बि वधीक राज़ी थींदो आहे। सुभान अल्लाह। रब तव्हां असांखे बि पंहिंजे नेमतनि ते शुक्रियो अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, ऐं हिन प्रोग्राम जो निस्बतूं आहिनि। नेमत जो शुक्रियानो बि आहे ऐं ईसाले सवाब बि आहे। जेके मरो मीनो वफ़ात करे विया उन्हनि जे लाइ, ऐं उन खां अलावा महीनो महबूब सुभानी जो बि आहे, सोने अब्दुल कादर जीलानी जो आहे। साईं जो जेकर जिक्र न कबो तब तो मज़ो कोन थींदो न साईं। हां, दस्तगीर दस्तगीर जम दे जाम, अल्लाह पाक उहे मकाम अता फरमाया, उहे मर्तबा अता फरमाया जो मुंहिंजा प्यारा अल्लामा जलालुद्दीन रूमी जहिड़े जवान खे बि चवणो पियो त गौसे आज़म दरमयाने औलिया चो मोहम्मद मुस्तफा दरमयाने अंबिया। पाण फरमान था त हजरत गौसल आजम दस्तगीर जो औलियाए किरामन में इय मकाम ऐं मर्तबो वा जियां हजरत नबी पाक जो नबियन में मकाम आहे। सुभान अल्लाह। जे नबी पाक नबिन जो सरदार आहे, ये पीरान पीर वलिन जो सरदार। पर इते हिकड़ो फर्क जरूर आ त महबूब करीम अलैहि सलातो सलाम जेके नबिन जा सरदार आहिनि, पाण करीमन खां अॻियां जेके नबी आया उन्हनि जा। महबूब सुबहानी सुहिणो अब्दुल कादर जीलानी जिन वलिन जा सरदार आहिनि, उहे साईं जे दौर खां वठी क़यामत ताईं। छो त हज़रत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैहि का अॻियां जेको दौर आहे उन में सहाबा जो बि दौर अचे थो, नबी पाक जे असहाबन जो, ताबईन जो भी दौर आ, तबे ताबईन जो भी दौर आ। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो, असहाबन खां वठी पीरान पीर दस्तगीर ताईं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो, हजरत मौला अली मुश्किल कुशा उन्हनि कामिलन जो इमाम आ। पोइ हजरत अली अल मुर्तदा जे अता सां मौला अली मुश्किल कुशा जो बचड़ो, पीरन जो पीर सुनो अब्दुल कादर बे मुंहिंजा दोस्तो पंहिंजे दौर खां वठी क़यामत ताईं वलिन जो अॻवान आहे। सुभान अल्लाह। मुझे महबूब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुंहिंजा प्यारा मुमासलत रखंदा आहिनि। अल्लाह जा महबूब अञा दुनिया में आया कोन हा, जिक्र पाक हली रहियो हो। मदीने वारे मीर जे विलादत ते मुंहिंजा दोस्तो पखिन जश्न मनाया, जानवरन खुशियूं कयूं, चरंदन परंदन मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो खुशियूं कयूं। ॼण मंज़र ही हुयो जन्नत अंदर जलसा थिया, जन्नत अंदर जलसा थिया, जान बजड़े वर तो जन्म अरबिय मथे अर्दो समा, कलमो पढ़ो कुर्सिया कलम अरबिय मथे अर्दो समा, कलमो पढ़ो कुर्सिया कलम। जहान में खुशी थी। पीरान पीर जी अम्मा हजरत फातिमा उम्मुल खैर रदी अल्लाह ताला अन्हा सैयदा फरमाए थी त पीरान पीर जे रात विलादत बासाद थी, उन रात मूं ॿुधो त गैब मां आवाज पियो, जा मोहियुद्दीन जा मोहियुद्दीन, दुनिया वारो अवां खे मुबारक हुजे, दीन मुहम्मदीअ खे जिंदा करण वारो अची वियो आहे। रसूलुल्लाह जे दीन के जिंदा करण वारो
अचे वयो आ। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो, उम्र शरीफ 4 या 5 साल थिया, मकसद पढ़ण वारे उम्र थिया। हजरत अबू साले जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैह पंहिंजे बच्चे जे इल्म दीन हासिल करण जे लाइ कामिल उस्ताद जी तलाश कया त मां पंहिंजे बच्चे खे के कामिल उस्ताद वटि छॾियां, जेको कामिल उस्ताद मुंहिंजे बच्चे जी बहितरीन रहनुमाई फरमाए। बेटा ऐसा फरमायो, वह वञी वट तिन कलम जिनी जे हथ में अंग मिटाए अगियां वरी वारे ॿिया लिखल पनो सो पाड़ील जंहिंमें मिलण मोहम्मद जो वहतनी साण जेके वेही था ॼाणन नवे साण बियल मता वेही वेल विञाए हल साण तिल जेके हली था ॼाणन न हल साण बियल मता हली हाल विञाए। अल मरो अला दीन खलीलिही, हर माण्हू पंहिंजे दोस्त जे दीन ते हूंदो आहे, हर शागिर्द पंहिंजे उस्ताद जे मसलक ऐं मज़हब ते हूंदो आहे। त जॾहिं बि पंहिंजा बच्चा कंहिं वटि छॾियो त ॾिसंदा करियो त उस्ताद जो अक़ीदो कहिड़ो आहे, उस्ताद जो तौर तरीक़ो कहिड़ो आहे। मुंहिंजा दोस्त, इहो क़ुरान, इहो अल्लाह पाक जे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीन सरापा अदब आहे, सरापा मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो ताज़ीम ऐं तकरीम आहे। इल्म हुजे, कुरान हुजे, पर उन में ताज़ीम ऐं तकरीम न हुजे त अहिड़े इल्म जो को फ़ाइदो न आहे, अहिड़े इल्म जो को फ़ाइदो न आहे। बच्चे के पढ़ाइण जे लाइ हज़रत अबू साले जंगी दोस्त रहमतुल्लाह ताला अलैह मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो कामिल उस्ताद जी तलाश कया त अहिड़ो उस्ताद तलाश करियां जेको अब्दुल कादिर जिलानी जे तरबियत फरमाए, अब्दुल कादिर जिलानी के उहे साराज पढ़ाए जे राज़न ते को ॿियो वाक़िफ न हुजे। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो हज़रत महबूब सुबहानी जो वालिद साहब तलाश में मुराक़बो कयो आहे त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे तरफ़ा मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो इल्हाम चो आहे। अबू साले हिन दौर अंदर एड़ो कामिल उस्ताद ही नाहे जेको तुझे बच्चे जे तरबियत करे सके, लिहाजा अवां बेकामिल आयो, अवां पंहिंजे बच्चे जे पाण इब्तिदाई तरबियत फरमायो, छो त अल इल्मो फिस्गिरे का नक्श अलल हजरे। ओ अबू साले पेरी तरबियत तू फरमा, पो असां जो बच्चो वा वक्त जे मुनासिबत सां असां पानी इन जे तरबियत जो इंतजाम फरमाईंदासीं। सुभान अल्लाह। अगे जेके कामिल बुज़ुर्ग हूंदा वो पंहिंजे बच्चन जे उस्ताद जे लाइ केॾियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कंदा, उहे हर कंहिं वटि पंहिंजा बच्चा कोन छॾींदा। जे हज़रत सैयद सखी सईं पीर मोहम्मद राशिद रोज़ेधणी रहमतुल्लाह अलैह 5-6 साल उम्र थी त संदन वालिद साहब सैयद मोहम्मद बकाशा रहमतुल्लाह अलैह पूरी सिंध जो दौरो कयो। तने सिंध में कामिल केर आहे जेको मुंहिंजे बच्चे खे दीन जी तालीम ॾे। तलाश कंदे कंदे ख़बर पई त शिकारपुर में मियां हाजी फ़कीरुल्लाह अलवी रहंदो कामिल। पाण उते पहुता त मियां हाजी फ़कीरुल्लाह अलवी रहमतुल्लाह अलैह जो आली शान मदरसो हली रहियो। सवे तालिब उन में ज़ेरे तालीम हा। अल्लाह जे महबूब पाक जो बचड़ो हज़रत सैयद मोहम्मद बकाशा आयो, अर्ज़ कई फ़कीरुल्लाह मां तो में हिकड़ी उम्मीद रखे आयो आहियां, अवां सां मुंहिंजो कम्मा। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो अर्ज़ के सोना हुक्म फरमा, अवां आले नबी आयो, अवां औलादे अली आयो, ऐ सैयद सगोरा हुक्म करण अवां जो कम्मा।
तामील करण मां फकीरुल्लाह जो कमा। अर्ज कन लगो मौलवी साहब मां पंहिंजो बच्चो तो वट पढ़ण चाहियां थो, मुझे बच्चे के तव्हां